नवंदरो न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया नवंदरो खां। नवंदरो जे ॻोठ सैदूदरो में मंगनेजा गोपांग बिरादरीअ जे धुरनि में पुराणे तकरार तां धुरनि में शिकतान फायरिंग ॿ ॼणा थॾे ते मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी। हथियारबंदनि जी फायरिंग में मंगनेजा धुर जा 18 वरनि जो इरफान ऐं 25 वरनि जो अमजद मंगनेजो मारिजी विया, जॾहिं त हिकु ॼणो रफ़ीक मंगनेजो ज़ख़्मी थी पियो। वाक़े जी इतला मिलण ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मीअ खे नवंदरो इस्पताल खणाए आया, जिते ज़ख़्मीअ खे चांडिका इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मक़तूलनि जा पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कया विया। वारसनि तरफ़ां ॿिन्ही मक़तूलनि जा लाश रतोदरो नवंदरो रोड ते रखी धरणो हयो वियो। मंगनेजा धुर जो चवणु आहे त असां सुबुह सवेर रोंबो करे ज़मीन ते वियासीं त गोपांग धुर जे हथियारबंदनि मुश्ताक गोपांग पंहिंजे पुटनि नदीम गुड्डू ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें असांजे अमजद इरफान ऐं रफ़ी खे गोलियूं लॻण करे ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल खणाए आयासीं, जिते 2 ॼणा अमजद ऐं इरफान फौत थी विया ऐं रफ़ी खे लारकाने ॾिनो वियो आहे।